बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम। अॼु असां जंहिं शख्सियत ॾे आया आहियूं ऐं जंहिंजी क़बर ते मौजूद आहियूं, उहा शख्सियत कंहिंजी तारीफ़ जी मोहताज न आहे। उन दीन इस्लाम जे लाइ कमु कयो, उन सिंध जे लाइ कमु कयो ऐं उन सिंध जे हक़नि जे लाइ कमु कयो ऐं उन सिंध जो आवाज़ सिंध असेंबली में उथारियो, क़ौमी असेंबली में उथारियो, सेनेट में उथारियो ऐं सिंध जो आवाज़ पूरी दुनिया ते पहुचाए ऐं इहो पैगाम ॾिने सिंध जो हक़ कीअं वठिबो आहे। उन दीन इस्लाम लाइ कमु कयो, उन वक़्तु कमु कयो जंहिं वक़्तु कुफर ऐं शिरक जा बाज़ारियूं लॻंदियूं हुयूं। उन सिंध में तौहीद जो तरानो बुलंद कयो ऐं उन दुनिया खे तौहीद जो पैगाम सेखारियो। जी असां मौजूद आहियूं शहीद इस्लाम, शहीद सिंध डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी जी क़बर ते। अचो त मां तव्हांखे ज़ियारत करायां। राहे वफा के शहीदो, राहे वफा के शहीदो। अल्लाह शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी जे रूह खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ऐं उन जी क़बर खे जन्नत जे बाग़ात मां बाग़ बणाए, रहमत जा वॾा फुड़ा मींहं वसाए। जेको हुन सिंध जे लाइ ऐं इस्लाम लाइ कमु कयो, अल्लाह हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। ही शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी साहब जी क़बर आहे। हिन शख्सियत दीन इस्लाम लाइ एॾो वधीक कमु कयो जो दुनिया जी तारीख़ में सोनेरी अखरनि सां लिखियो वेंदो। इन सिंध में तौहीद जा तराना बुलंद कराया ऐं इन सिंध में घर घर में जमीयत उलमा इस्लाम खे पहुचाइण में वधीक किरदार अदा कयो। सिंध जो सूर्य पुत्र अॼु हिन धरतीअ ते सुतो पियो आहे। जमीयत उलमा इस्लाम जो असल वारिस सिंध जो जनरल सेक्रेटरी शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी सिंध जे लाइ एतिरो कमु कयो जो शायदि अॼु ॾींहं ताईं कंहिं कमु कयो हुजे। उहो मौजू हुजे कालाबाग डैम जो या सिंध खे हक़ न ॾियण जो। जमीयत उलमा इस्लाम जे सोहरे पुट डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी साहब सिंध असेंबली में, क़ौमी असेंबली में, सेनेट में सिंध जो आवाज़ पुॼायो। हिन सिर्फ़ सिंध जे लाइ न पर दीन इस्लाम लाइ बि कमु कयो। हिन दीन इस्लाम लाइ तॾहिं कमु कयो जॾहिं सिंध में शिरक ऐं कुफर जूं बाज़ारूं सजाई वेंदियूं, जॾहिं इंसान में कुझु शऊर न हुयो, सिंध जे माण्हुनि में कुझु शऊर न हुयो त कुफर छा थींदो आहे, बिदत छा थींदी आहे। उन वक़्तु शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी दीन इस्लाम लाइ कमु कयो ऐं पूरी सिंध खे तौहीद जा तराना बुलंद करायईं। अॼु सिंध जे घर घर में जमीयत जो झंडो खड़के थो। उन जो सॼो क्रेडिट शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी ॾे वञे थो। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी जमीयत उलमा इस्लाम खे सिंध में पुॼाइण जो वधीक किरदार अदा कयो। जमीयत उलमा इस्लाम खे सिंध में ताक़त ॾियण वारो डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी हो। अॼु सिंध जे गली गलीअ में जमीयत उलमा इस्लाम जा तराना बुलंद थियनि था ऐं झंडा फड़कनि था। उन जो सॼो क्रेडिट शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी साहब ॾे वञे थो। हिन दीन इस्लाम लाइ कमु कयो, हिन सिंध जे लाइ कमु कयो। उहो कालाबाग डैम हुजे या पाणीअ जो को मामिलो हुजे, शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी कॾहिं बि पोइ ते पेर न रखियो। लेकिन हाय अफ़सोस चवण थो पए त जेको शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी पंहिंजो दग, पंहिंजो रस्तो, पंहिंजो मिशन छॾे वियो हो, उन जी औलाद उहो दग न वरितो, उहो मिशन खे कंप्लीट न कयो ऐं उन रस्ते खे अॻे न वधायो। राशिद महमूद सूमरी साहब हिन वक़्तु पूरी सियासत जे उरूद में आहे ऐं हुनखे का परवाह न आहे त सिंध जा हक़ लुटिया वञनि, सिंध जे माण्हुनि खे मारियो वञे या सिंध में कुझु बि थिए, उनखे का परवाह न आहे। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी जा पुट हिन वक़्तु को बि सिंध जे लाइ कमु नथा कनि, अञा मज़ीद सिंध जे माण्हुनि खे तकलीफ़ ॾियनि था, सिंध जे माण्हुनि खे रंजाइनि था। शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरी जेको दग वरितो हो, जेको रस्तो वरितो हो, आख़िरी वक़्त ताईं सिंध जो साथ न छॾियो। पर हाय अफ़सोस चवण थो पए त उन जी औलाद
सिंध खे छॾे चुकी आहे ऐं सिंध जे मामलात में दख़ल अंदाज़ी नथी करे। अल्लाह शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमेर जे रूह खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ऐं उन जी क़ब्र खे जन्नत जे बाग़ात मां बाग़ बणाए, रहमत जा वॾा फुड़ा मींहं वसाए। जेको हुन सिंध जे लाइ ऐं इस्लाम लाइ कमु कयो, अल्लाह हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता